हथ खां पुछण वारो केर न जेकॾहिं कंहिं गुनहगार खे सज़ा ॾिए मर्ज़ी वारो, बख़्शे छॾे मर्ज़ी वारो। हाणे सज़ा ॾिए, देर सां सज़ा ॾिए, कुराड़प में सज़ा ॾिए, क़ब्र में सज़ा ॾिए या जहन्नम जी सज़ा ॾिए, मर्ज़ी वारो। पर गुनाहनि में हिकिड़ो गुनाह अहिड़ो अथव जंहिंजी सज़ा मिलंदी, ज़रूर मिलंदी, बिना देर जे मिलंदी, तड़े खड़े सज़ा मिलंदी, उन में देर न थींदी। उहो अथव पीउ माउ जी दिलि रंजाइण। पीउ माउ जी दिलि दुखाइण वारे खे सज़ा मिलंदी, ज़रूर मिलंदी, तड़े खड़े मिलंदी, देर न थींदी। इन माण्हुनि पीउ माउ खे अहमियत नथा ॾियनि ईअं नॉर्मल आम ज़िंदगी में, पर न। पीर मुर्शिद आहे, उनजी माण्हू इज़त कंदो आहे, आहे मुर्शिद आहे, वली आहे, बुज़ुर्ग आहे, अलाह वारो आहे। पर औलाद जे हक़ में 100 पीरनि खां उनजो पीउ वधीक आहे। सुभान अल्लाह। मुर्शिद पीर बराबरि पंहिंजी जाइ ते इज़त आहे, ताज़ीम आहे, तकरीम आहे, अदब आहे उनजो। पर पीउ जेको आहे न, या अमड़, उनजी इज़त ताज़ीम पीर मुर्शिद खां मथी आहे। जे पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कई आहे, उन जो वरी औलाद अलाह ताला उनजो ख़िदमत गुज़ार बणाई। पीउ माउ जी ख़िदमत उधारी अथव। छा? उधारी। मिसाल, तव्हां कंहिंखे ₹1,00,000 ॾियो ओधर में, अॼु न सुभाणे परी नेट ॾींदो न, मोटाए ॾींदो न। पीउ माउ जी ख़िदमत जेका कयो था, इहा उधारी आहे, ऐं उहा तव्हांखे जल्दी वापसि मिलंदी। तव्हां जेतिरी पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कंदो, तव्हांजा बच्चा, तव्हांजो औलाद ओतिरी तव्हांजी ख़िदमत कंदो। उन्हनि जे दिलनि में अलाह ताला उहा मोहबत पैदा कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं पीउ माउ सां बदसलूकी करणु, इहा बि उधारी आहे। जेकॾहिं पीउ माउ खे को ॾुखाए रंजाए थो न, अनक़रीब उनजो औलाद बि उनखे उहा ई उकूबत ॾींदो जेको उन पंहिंजे पीउ सां रवियो रखियो हुयो। हिकिड़ो वाक़ियो लिखियो अथनि त छोकिरो हो, पंहिंजे पीउ खे ॻिचीअ मां पकड़ियूं, गीलींदो पियो वञे, थपड़ू हणंदो, पीउ पकड़ियूं, हुनखे मोचड़ा हणंदो, गीलींदो पियो वञे। त गली जे मोड़ खां आया त उन छोकिरे, उन पीउ दाह कई। पीउ जंहिंखे पुटु मारे पियो, उन पीउ रड़ करे चयो, पुट हिते मूंखे अञा मार, अञा मोचड़ा हण, अञा मूंखे मार। माण्हुनि चयो त हू तोखे नादान पुटु मारे थो, तूं वरी चईंदो अञा मार। चयो वाह, हिन जो ॾोह न आहे, इन गली में, इन जाइ ते मूं पंहिंजे पीउ खे ईअं मारियो हुयो। अॼु जो हे मूंखे गीलियूं थो वञे न, मूं बि पंहिंजे पीउ खे ईअं गेलियो हो, ईअं इन जाइ ते मां तॾहिं चवां थो अञा मार, मां इन सज़ा जो हक़दार आहियां, छो त मूं पंहिंजे पीउ माउ सां ईअं ई कयो। अलाह ताला जल्ल शानो असांखे अल्लाह